पुछां तो इख्तिलाफ ना माज़रत सां बाउमदी तहां जो 12 रबियुल अव्वल ते ट्रपा तो कुंड तो चंगा भला ट्रपा कुंड उन्हनि खां पुछां तो ता रोड ते जो वञो त ग़ैर मुस्लिम कोई भी तारीख उनके भी तारीख दी खबर सजी ता को जो पुछन मुसलमानो छादा कयो ता जवाब ॾींदो त असां ख़ुशी था मल्हायूं थोरो समझ मदरसा ख़ुशी था मल्हायूं शादी ख़ुशी था मल्हायो चई असां जो हिन महीने में 12 रबियुल अव्वल ते असां जो नबी मोहम्मद मुस्तफा जायो आ उन ख़ुशीअ में असां ट्रप था ॾियूं अब ये चवंदा ॻाल्हाइणो जवाब ई असां जो साईं जाओ खुश ऐं हो जो तारीख़ दान चवे त तव्हां जो नबी दे इन तारीख़ ते कोन जाओ इन तारीख़ ते वफ़ात कई ये तो पक्का मुत्तफ़िक़ आयो सब छो तो हर माण्हू हर मज़हब जी ॼाण रखे थो जॾहिं असां खे काफ़िरनि जे हर किताब जी ॼाण आहे त पोइ उन्हनि खे बि त इस्लाम जी ॼाण हूंदी मुअर्रिख़ तारीख़ दान जो चवंदे तव्हां जो नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन 12 रबियुल अव्वल ते वफ़ात कई वफात जा दाजो या जमन में इख्तिलाफ उनके पास जवाब नहीं दो थोड़ा सोच उलमा के मार तो क्या उलमा ये जाहिल के ना हे जरा ही ना पंजा खुश दे खुश उनके उलमा का तो पूछा उलमा सवाल भली फेसबुक जो दौरा बुधो कहां बुधाए तो हुजूर जी वफात इन तारीख ते न थी 12 रबियुल अव्वल बुधायो लिखियला तिरमिज़ी में रिवायत है 29 सफर से नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बुखार जो 13 नी बुखार 12 रबियुल अव्वल ते सजन वफात कई वहां शाजा ट्रपर पर बुधो अगे मीलाद मनाईंदा वे चाड़ा ये देगली मेगली लाईंदा साई झंडड़ियूं हणंदा वरी हलंदे मौलवी साहब पाण निकता मादरसा माफ कजो महीनो इहो तो चौदा जगो मीलाद न तो मनाए मुसलमान है वो देगली मेगली वरी रगली वरी मौलवी साहब पाण निकता चंगा भला पटका वडा डाड़ियूं नमाज वई हली टपड़ में पूरा 12 रबियुल अव्वल वरी कुछ साल आगे में छोकरा आले काडो सिंधड़ी अंब जड़ा गोले आया उन्होंने सुरखियूं भी हयूं वरी चिलकियूं भी हयूं वरी वारड़ा वनड़ा वरी उहे नबी या भुख ॾाढी लगी अफ़सोस हाणे त वरी हद थी हाणे फेसबुक जो दौर आहे हे रखी वेठो हे त सॼी दुनिया पई हाणे त वरी हद थी हाणे त वरी न्याणियूं भी मथे उगाड़ियूं उहे भी जुमरियूं अब आई आए ना फेसबुक पे न्याण के बाद हाने तो वरी मुल्तान में यो भी फेसबुक ते आयो ने इसते देगली माई बैठी आ मथे ओ गाड़ी वरी मोरे साहब जे तो जन्नत मा हूर लतिया मोहम्मद जे मिलाद अफसोस छाटो ता के छाटो इन 12 रबियुल अव्वल ते ओ साईं जायो चयो त सिनल्लाहिन नज़र पराई साहिबा के ॾिसण अखि जी ज़िनत जेको पराई औरत के ॾिसंदो असां खे ये पता त जन्नत जी उरे नहीं कोन जन्नत जो सामान दुनिया में नहीं बीजली दे हदीसा नबी से फरमा नमाज में पढ़ा नमाज पढ़दे मुझे ये ख्याल थियो मुझे अग्या सजा जन्नत जा राज खोली माने साहब जन्नत जे वणन में मेवा लड़कन बिया शायद अंगूर नहीं आदि साल में याद नमाज में ॾिसां पियो पोइ मां थोरो सॼे नमाज में अॻिते विया नमाज पढ़ाईंदे अॻिते विया पुछो उलमा नमाज पढ़ाईंदे अॻिते जो विया वरी पहुचे था साहब जो या रसूल अल्लाह सही नमाज में ता अॻिते वियो वरी पहुचे आयो पाण फरमायो नमाज में मांखे जन्नत जो सॼो मंज़र ॾेखारे वियो उते हिकिड़े वण में हिकिड़ा मेवा हा शायद अंगूर जा धंधा अंगूर हा मां मोहम्मद मुस्तफा थोरो अॻिते वञी करे उनखे पटण जी कोशिशि कई त खावां त मांखे जवाब मिलियो त साईं न हे जन्नत जो मेवो आहे तव्हां या दुनिया में तंहिंजी माना त जन्नत जो मेवो दुनिया में नथो अची सघे न वो हूर की आई मोहम्मद जो मीलाद पाक न
ताले था वाइस मां तो क्या पाका मोहम्मद जो मीलाद पाका जमन पाका खाइण पाका पीअण पाका मथे गाड़ी औरत जो जन्नत जी नागे का मुल्तान जी फेसबुक ते आयो आलिमन उनके न चयो कहीं भी आशिक रसूल न जोड़े छादा क्यों कहीं भी नहीं उन्हें जो मौलवी न चयो छादा कयो एहतिजाज भी न कियो अमल ताई देखो छादा कयो देखी यारे न और चौथा जन्नत जी हुराई आयो सभी खबर आ ना दादा छोड़ा ना सबने के पात्र जिन मोबाइल तो आइन बाकी न लिया बस आयो जन्नत जी हो जन्नत जी हो रही आई और वेठिया मोहम्मद जे मिलाद में मथो गारो जंग फतह थी आ मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया दे तो बाण फरमायो बिलाल जीव आमिना जलाल या फौज साजी पई अचे आओ मुजा साईं बाण फरमाइना फौज में का औरत पई नजर अचे आओ मुजा साईं बाण फरमाइना औरत जो मथो गाड़ो जो नजर अचे आओ मुजा साईं बाण फरमायो बिलाल जीव आमिना जलाल बिलाल के दे वटमा मोहम्मद करीम जी चादर इन औरत जे मथे ते वनी रखो अल्लाह 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 ओ कबर जा मुसलमान अल्लाह बिलाल जो सोना कुर्बान वञ या मुसलमान जी न्याणी नाहे या त काफर जी न्याणी सोना काफर मथो न लॻींदन हुजूर फरमायो बिलाल जीवान न जलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे पुट न्याणी आखिर न्याणी मां मोहम्मद मुस्तफा दुनिया में आयो आया न्याणी जे मथन ताल वाला न आयो मां मोहम्मद मुस्तफा न्याणी जा मथा ढकाइण आयो हुजूर न्याणी जा मथा ये बेचारो साधुआ भी इश्क में नारा था और जवाब एड़ा तो जो सब सुबह को मानी न खाली आया माना क्यों सुभान अरे नबी सही काफर जे न्याणे जा मथा ढकाया ओ मुसलमानों काने था वञो दुख तो थे माजरा सांदो जवा नाराज न थीजो माजरस हुजूर फरमायो बिलाल न्याणीअ जे मथे ते वञी चादर रख काफर नबी काफर जे न्याणे जा भी मथा ढकाया तो मुसलमान जे न्याणे जा मथा उघाड़ा करे रिश्ते ते पियो नचाई इश्क रसूल जी तक आया ना इनके इश्क रसूल जे इश्क रसूल ही हुआ जो हिन महीने में प्यारे करे मोहम्मद जो मिलाद ये मलायो असा भी मलायो खुदा जी जो कसम इन महीने में मुझे साईं जी रुखसती इन महीने में मुझे साईं जी विलादत रिहारे करे मानुन के मदीने जे मीर इमामुल अंबिया जो अखलाक बुधायो सीरत बुधायो सूरत बुधायो जमाल बुधायो कमाल बुधायो हुजूर जो गुफ्तगू कीअं हुई असा जो नबी अखलाक वारो इन महीने में मुझो साईं जायो जे अम्मा जो अदब सेखारियो इन महीने में मुझो साईं जायो जे न्याणे जो हयाव सेखारियो इन महीने में मुझो साईं जायो जे भेण जो रिश्तो बुधायो पाड़े वारनि जा हक़ बुधाया इन महीने में वो अखलाक वारो नबी जायो जंहिंजो अखलाक हेॾो खुदा जी सा जो कसम तवज्जो कर रहमत जो नबी जी बयान करियो कब्र जा मुसलमानो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर खणी करे बिलाल आयो ओ माई मोहम्मद करीम जे कचहरी में ये नाल ये चादर दई मोहम्मद मुस्तफा जी चादर पाजो मथो ढके करे वो मोहम्मद जी मजलिस में हल नबी सही चादर बुधो 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 कमर वारो नबी सही चादर मथे माई गाला नहीं हद्दान काफर जी न्याणी है तो गाड़ो मोहम्मद पाजी मुसम ए तो खबर है चादर केड़ी जो नबी से वेड़े वे न अल्लाह चे या अय्युहल मुज़म्मिल
और या तो वो चादर पाने वाला मुझे सोना वो चादर काफर जी न्याणीअ जे मथे ते रखी नबी सही माई आई मोहम्मद जी चादर मथे ते पई आहे ॻाल्हाइणी वॾी नबी साईं खे चई साईं असां तव्हां सां वेण आयासीं वेण पर हाणे साईं असां थी पियासीं कैदी हाणे साईं मां वॾे हिकिड़े शख़्स जी धीउ आहियां नबी साईं मुंहिंजो बाबू वॾो सखी अबो एॾो सखियो एॾो अबो एॾो सखियो जो अबेदियो ताकते गरीब अचन उघाड़ा अचन बुखार अचन बाबो मानी भी खाराए लटा भी माराए गरीबन जी मदद भी कंदो मुझो बाबो रो सही जंहिंजो नालो हातिम दाई माई तुंहिंजे पीउ जो नालो असां ॿुधो बिल्कुलु साईं मां हुनजी धीउ आहियां धीउ हुज़ूर फरमायो बिलाल जियो आमिना जा लाल माईअ खे छॾियोसि वेण आया असां हाणे थी पिया गिरफ़्तार माईअ चयो अकेली न आहियां थोरो सोच हिन महीने में सही जाओ माईअ चयो अकेली न आहियां सही मां अकेली न पाण फरमायूं केरु थई चई सभु जेके बि ॾिसो था ये सभु मुंहिंजे ॻोठ जा अथई वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी हुजूर फरमायो बिलाल जियो आमिना जलाल बुध मां मोहम्मद करीम जो ऐलान माईअ खे त छॾे ॾियो जेके माईअ सां गॾु आहिनि मां मोहम्मद उन्हनि खे बि माफ़ी ॾेई छॾी